दोस्तों अॼु मुख़्तियार सिद्दीक़ी जो वॉल्यूम आहे 036। ज़बरदस्त ऐं लाजवाब एल्बम आहे ही 1995 जो आख़िरी एल्बम आहे ऐं हिन एल्बम में काफ़ी सारा गीत आहिनि ऐं इन में जेको शाइर आहे मुकम्मल कासिर नवाज़ शाह ऐं हिन में हिकिड़ो ख़ूबसूरत गीत कासिर नवाज़ लिखियो। न खपे तुंहिंजी वफ़ा बेरहम बेवफ़ा पंहिंजी हमदर्दी रख पाण वटि मूंखे घुर्ज कोन आहे। ज़बरदस्त मुख़्तियार सिद्दीक़ी पंहिंजे अंदाज़ में ॻायो ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अहमद, साइड बी जो पहिरियों गानो भलो आहे। वहीद अहमद लिखियो आहे साइड बी जो चोथों भलो आहे। वॾी महिरबानी अदा वहीद भाउ, लख कुर्ब। ऐं ॿिया बि दोस्त आहिनि, उन्हनि जा बि कमेंट्स आहिनि। हिन में पहिरियों दोस्त आहे माशूक अहमद, ग्रेड वीडियो एम प्रोडक्शन अदा थर प्रोडक्शन में 135 वॉल्यूम ज़रूरु। आशिक़ अमन सोलंकी बि इहो ई लिखियो आहे त 135 वॉल्यूम। इंशाल्लाह अदा कोशिशि ज़रूरु कंदासीं त इहो नंबर अचे। उन खां बाद ॿिया दोस्त आहिनि। हिन में पहिरियों दोस्त आहे माशूक अमन, उन साॻियो ई लिखियो आहे 135 वॉल्यूम। हसन मनबार परफेक्ट वीडियो, शाहबान सोलंकी लिखियो आहे नाइस वीडियो। वॾी महिरबानी दोस्तों, नवां दोस्त जेके बि आहियो कमेंट्स कयो, कमेंट्स शामिलु कंदासीं तव्हांजी। ऐं ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में को बि गीत शामिलु न आहे। हिन में तव्हांखे साल ॿुधायो वेंदो, एल्बम ॿुधायो वेंदो ऐं उन खां बाद गीत ॿुधाया वेंदा कहिड़े शाइर जा गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। सो काफ़ी दोस्तनि कमु पसंदि कयो आहे ऐं जेकॾहिं अव्हांखे बि पसंदि आहे त कमेंट्स ज़रूरु कंदा त ऐं पंहिंजे फ़नकार पसंदि जो नालो कमेंट्स में लाज़मी लिखंदा त उन हिसाब सां असां उहो कमु बि हलायूं त जीअं सभु राज़ी थियनि। ईअं न आहे त 4 दोस्त राज़ी हुजनि, 4 न हुजनि राज़ी। सभिनी जो कमु करिणो आहे। जेके बि दोस्त कमेंट्स कंदा उन्हनि जी कमेंट्स शामिलु कंदासीं ऐं उन में जेका फरमाइश लिखियलु हूंदी उहा पूरी कंदासीं इंशाल्लाह। हलूं था पहिरें गीत ॾे। हिन जो पहिरियों गीत आहे ख़ूबसूरत माण्हू बेदर्द छो हूंदा आहिनि। उन खां पोइ आहे दिलि जी छांव में ऐं उन खां बाद वॾी हयाती अथई सॼण साईं, कासिर नवाज़ शाइर आहे ऐं हिन में मुकमल शाइरी कासिर नवाज़ जी आहे। ही टियों एल्बम आहे थर प्रोडक्शन जो जंहिंमें मुकमल शाइरी कासिर नवाज़ जी आहे। उन खां पोइ ॿियो कलम आहे जीअं ख़ुशि त आ जाए सोना ख़ुशि। उन खां पोइ आहे न खपे तुंहिंजी वफ़ा बेरहम बेवफ़ा। ज़बरदस्त गीत आहे इहो। उन खां पोइ आहे हिकु क़ैद ही जो पिया कंदा। इहो थोरो मुश्किल आहे गीत, अलाए कीअं आहे। ऐं उन खां बाद ॿियो गीत आहे वञो त छा पर कॾहिं ईंदव तुंहिंजे घर में त अॼु शरनायूं थियूं वॼनि। उन खां पोइ आहे तूं त माण्हू को दिलबर आं। उन खां बाद आख़िरी गीत आहे ॿुध त ओ सोना। एल्बम कंप्लीट थी चुको आहे। एल्बम तमामु ज़बरदस्त आहे। इन में कुझु जेके गीत आहिनि, कुझु माना ख़ासि शाइरी न आहे, कुझु जेके आहिनि कुझु सुठा गीत आहिनि हिन में। ऐं हिन में मौसीक़ार जेको आहे शाहिद बज़मी आहे। रिकॉर्डिंग आज़म ख़ान, पेशकश थर प्रोडक्शन मीरपुर ख़ासि। उहो त तव्हां पाण खे ख़बर ई हूंदी त ही थर प्रोडक्शन जी आहे रिकॉर्डिंग। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त वीडियो तव्हांखे कीअं लॻो। वीडियो सुठो लॻो हुजे लाइक कयो।